कराची के गाजी ॻोठ जे जी ब्लॉक खे इम्कानी तौर ड्राइण खिलाफ़ सभई ॻोठाणा घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो इन हवाले सां छा सूरतहाल आहे? जी बिल्कुल गज़ाला, कराची जो गाजी ॻोठ ब्लॉक जी है जिथे इम्कानी ड्राइण खिलाफ़ ॻोठाणा न ॿुधंदे ई सभई ॻोठाणा जेके आहिनि रोड ते निकिरी आया आहिनि। जमाली पुल ॾे वेंदड़ जेको सुपर हाईवे वारो रोड आहे उहो ट्रैफिक जे लाइ मुकमल तौर ते बंदि आहे। वॾो अंग आहे माण्हुनि जो, उन्हनि में वॾो अंग औरतुनि जो बि आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए तरफ़ एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं पुलिस जा जेके एहलकार आहिनि उहे वॾे अंग में जमाली पुल भरिसां मौजूदु आहिनि। हू बि मुकमल तयारी में आहिनि। ॿिए तरफ़ एंटी इंक्रोचमेंट जे डायरेक्टर राजा तारिक चांद जो सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त अॼोके ॾींहं जो DC ईस्ट मूंखां इंक्रोचमेंट पुलिस घुरी, जंहिं बाद मूं लेटर ज़रिए पुलिस मोकिली आहे। पर वॾो अंग आहे ॻोठाणनि जो जेके गाजी ॻोठ जी ब्लॉक ॿाहिरां वेठल आहिनि। ई ॻोठाणा राति खां ई कैंप क़ाइमु करे वेठा आहिनि। ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त असीं मिसकिन आहियूं ऐं इहे असांजा पुराणा अझा आहिनि जेकी पुलिस ड्राइण चाहे थी, पर असां कंहिं सूरत में ड्राइण न ॾींदासीं। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु आहे त हाई कोर्ट जो हुकुम आहे त ही पोस्ट ऑफिस जी ज़मीन आहे जिथां कब्ज़ो ख़तमु कयो वञे। पर वॾो अंग ॻोठाणनि जो मौजूदु आहे जिन जे हथनि में पथर ऐं लठियूं आहिनि। ऐं ॿिए तरफ़ पुलिस बि वॾे अंग में मौजूदु आहे ॻोठ खे ड्राइण जे लाइ। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।